हुआ यूँ कि मैं फैसलाबाद से पिंडी के लिए सफ़र कर रहा था। के वीडियो में पाकिस्तान जो एक नाले वारो फनकार जंहिंजो नालो अताउल्ला न्याज़ी आहे उन जो हिकिड़ो नायाब वाक़ियो तव्हां सां शेयर कंदासीं, उन जी ज़बानी बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं उन खां अलावा उहो नायाब वाक़ियो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं जेको तमामु घणो तव्हांखे ॿुधी पसंदि बि ईंदो ऐं तमामु हिकु नायाब वाक़ियो आहे। दोस्तो अताउल्ला न्याज़ी पाकिस्तान जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे ऐं अताउल्ला न्याज़ीअ जा सिंध में बि खोड़ सारा परस्तार आहिनि। दोस्तो अताउल्ला न्याज़ी हिकिड़े ॾींहुं पंहिंजे फैमिलीअ सां गॾु जेको आहे सो बाई रोड सफ़र करे अचे पियो त रस्ते में ॾिठो अताउल्ला न्याज़ी त हिकिड़ी गाॾी ख़राबु बीठी आहे, उन जा कुझु माण्हू जेको आहे सो परेशान बीठा हुन ऐं इहो वाक़ियो राति जो तक़रीबन 2 बजे जो टाइम जो हुयो, राति जो तक़रीबन 2 खां 2:30 थिया हुया। अताउल्ला न्याज़ी हेकर त गाॾी न पियो रोके, चई त मतां धाड़ेलनि जा छा, लेकिन जॾहिं उन्हनि जो तमामु घणे रड़ियूं करण सां ऐं इसरार करण सां जॾहिं अताउल्ला न्याज़ी उहा गाॾी रोके ऐं उन्हनि माण्हुनि खां मसइलो जॾहिं पुछा कयो त उन्हनि माण्हुनि चयो त बाबा असांजी गाॾी ख़राबु थी पई आहे ऐं असांखे बि अॻिते ई वञिणो आहे, महिरबानी करे असांखे जेको आहे सो तव्हां लिफ्ट ॾियो ऐं असांखे पाण सां गॾु खणी करे अॻिते वञी जेको आहे सो छॾियो। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां अताउल्ला न्याज़ी उन्हनि ॿिन्हिनि जेको आहे सो शख़्सनि खे खयूं ऐं अताउल्ला न्याज़ीअ सां पंहिंजी फैमिली इकट्ठे हुजे, उन घरवारी पंहिंजी अॻियां वेठी हुई ऐं 2 जेके सीट पोइ हिते ख़ाली आहे उन्हनि में उन्हनि ॿिन्हिनि शख़्सनि खे खयूं। दोस्तो उहे शख़्स ॿई अॻिते हली करे जॾहिं अताउल्ला न्याज़ी पंहिंजी केस्ट हलाइण जे लाइ कई त अताउल्ला न्याज़ीअ खे उन्हनि ॿिन्हिनि जेको आहे सो शख़्सनि झलियो त बाबा महिरबानी करे इन फ़नकार जो त कलाम हलाई न, इन फ़नकार बेज़ार करे छॾियो आहे असांखे। त इन में अताउल्ला न्याज़ीअ खे न त खोड़ सारा फ़नकार कावड़ी को शख़्स हुजे हा त भेण मुंहिंजी गिला थो करे मां हिननि खे लाहे छॾियां, लेकिन अताउल्ला न्याज़ी थोरो मुस्कुराए करे ऐं केस्ट कढी बंदि करे हलिया विया अॻिते। त पोइ अहिड़े तरीक़े सां रस्ते में ॻाल्हियूं कंदे कंदे जॾहिं वञी पंहिंजे मंज़िल जी तरफ़ पुॻा त उहे ॿई जेके शख़्स हुया उहे पुलिस ऑफिसर हुया ऐं उन्हनि जॾहिं गाॾीअ तां लही करे जिथे मंज़िल आयो उते लथा त अताउल्ला न्याज़ी बि लही करे उन्हनि जे लाइ गेट खोले जॾहिं उन्हनि खां मोकिलायो त उहे शख़्स जॾहिं अताउल्ला न्याज़ीअ खे ॾिठऊं उन्हनि ॿिन्हिनि ऑफिसरनि त तमामु घणो शर्मसार थिया ऐं ॾिठऊं त भेण असांजी वॾी चङाई बि असां सां कयो आहे हिन शख़्स ऐं हिन जी असां जेको आहे सो गाॾीअ में वेही करे ऐं हिन जी गिला कई आहे असां। त पोइ अताउल्ला न्याज़ीअ खां माफ़ी बि वरितऊं ऐं अताउल्ला न्याज़ीअ खां माज़रत कयूं, लेकिन अताउल्ला न्याज़ी खिली करे ऐं उन्हनि खे चयो त बाबा को मसइलो कोन्हे को, इहे वाक़िया असां सां थींदा रहंदा आहिनि। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां जेके फ़नकार आहिनि इन्हनि सां अहिड़ा नंढा वॾा वाक़िया थींदा रहंदा आहिनि ज़िंदगीअ में। त अहिड़ा मज़ेदार वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, सुठो कमेंट करे पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा, वॾी महिरबानी।